नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस में आल सिंध यूनिवर्सिटीज़ फेडरेशन जी मीटिंग चेयरमैन मोहम्मद अली घांगरो जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें वाइस चेयरमैन आल सिंध यूनिवर्सिटीज़ फेडरेशन ऐं मैरान यूनिवर्सिटी एम्प्लॉयज़ एसोसिएशन जे सदर अली मोहम्मद शोरो ऐं नूर मोहम्मद जनरल सेक्रेटरी आल सिंध यूनिवर्सिटीज़ फेडरेशन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे नुमाइंदनि शिरकत कई। मीटिंग में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीज़ जे मसइलनि जे हल लाइ 6 रुकनी निगरान वर्किंग कमेटी जोड़ी वई, जंहिंमें लाला रज़वान मोहम्मद दुरानी ऐं वर्किंग कमेटी जे मेंबरनि खे आल यूनिवर्सिटीज़ सिंध जे जनरल सेक्रेटरी हलफ़ पिणु खणायो ऐं इहो वचन वरितो त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जे हर ॾुखे महल में अवां मुलाज़िमनि सां गॾु हूंदा ऐं जेसीं ताईं इलेक्शन थिए तेसीं ताईं अवां कमेटी जा मेंबर मुलाज़िमनि जा मसइला गॾिजी हल कराईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।